प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में अव्हांखे भलीकार। ऐं आहियां परवेज़ बोज़दार। 9 क्लास जी फिज़िक्स के पढ़ंदे पाण हाणे हलंदासीं टॉपिक ॾांहुं, जंहिंखे चइबो आहे प्रीफिक्सिस, याने सिंधीअ में असां खणंदा आहियूं अॻियाड़ियूं। ईअं ई असां वटि हिन मेजरमेंट्स जे मामले में जेके फिज़िकल क्वांटिटीज़ आहिनि असां वटि, उन्हनि जी पैमाइश लाइ असांखे मख़सूस क़िस्म जूं हिकिड़ियूं प्रीफिक्सिस ॾिनल आहिनि कांस्टेंट तौर ते। जीअं अंग्रेज़ी ॿोलीअ में असां पढ़ंदा आहियूं कुझु शयूं असांजूं प्रीफिक्सिस ऐं स्यूफिक्सिस जे नाले सां हूंदियूं आहिनि, याने प्रीफिक्सिस ऐं स्यूफिक्स जे नाले सां अॻियाड़ियूं ऐं पिछाड़ियूं। जीअं मिसाल तौरु अनकवर, अनलॉक। हाणे अन वर्ड असां वटि अनकवर ऐं अनलॉक प्रीफिक्स में तौरु इस्तेमालु थिए थो। ईअं ई अंग्रेज़ी ॿोली में सुफिक्स बि इस्तेमालु थींदा आहिनि। मिसाल तौरु इस्लामिज़म, सूफ़ीज़म। हाणे ISM जेको पोयां इज़म आहे, इहो सुफिक्स तौरु इस्तेमालु थिए थो। अहिड़े तरीक़े सां असां वटि फिज़िक्स में बि कुझु प्रीफिक्सिस आहिनि, जिन खे पढ़ंदे असां हेक्टा, गीगा, मिली, डेका, अहिड़े तरीक़े सां ही जेके आहिनि, जीअं असां मेजरमेंट कंदा आहियूं त असां कॾहिं कॾहिं मेजरमेंट में खरबनि में हलिया वेंदा आहियूं। अहिड़े तरीक़े सां असांखे उन्हनि जे खरबनि लाइ अहिड़े क़िस्म जूं प्रीफिक्सिस इस्तेमालु कबियूं आहिनि। ऐं अहिड़े ई तरीक़े सां असां वरी जेकॾहिं उन स्केल खे ॾिसूं त असां वटि आहे 0, 1, 2, 3, 4 अप टू 9। हाणे हीअ असांजा जेके बि आहिनि रियल नंबर आहिनि पॉज़िटिव। ईअं असां वरी जेकॾहिं माइनस में वञूं, -1, -2, -3 अप टू -9। हाणे ही जेको असां वटि स्केल आहे मेजरमेंट्स जो, जीअं असां खणंदा आहियूं 3 × 10⁸ मीटर पर सेकेंड। हाणे हिन खे असां स्पीड ऑफ लाइट खणंदा आहियूं। हाणे 10⁸ मीटर पर सेकेंड असांजो, जन खे असां शो करण लाइ या असां जीअं ॿिनि अददनि खे शो करण लाइ मथां मल्टीपल इस्तेमालु कंदा आहियूं। अहिड़े तरीक़े सां कॾहिं पॉज़िटिव में कॾहिं नेगेटिव में असां वटि लखनि ऐं किरोड़नि जी तादाद में असांखे मेजरमेंट करणी पवंदी आहे। जेकॾहिं असां बोर्ड ते या लिखण पढ़ण में उहो 0 इस्तेमालु करणु शुरू कयूं त असां पूरो ई कोन पवंदासीं। जीअं असां इस्तेमालु कंदा आहियूं माइक्रो 10⁻6 लाइ, जीअं नैनो 10⁻9 लाइ। अहिड़े तरीक़े सां हेक्टा, गीगा, मिली, डेका, अहिड़े तरीक़े जूं असांजूं अॻियाड़ियूं, अहिड़े तरीक़े जूं असांजूं जेके बि प्रीफिक्सिस आहिनि असां हिते इस्तेमालु कंदा आहियूं प्रीफिक्सिस में। उन खां पोइ हीउ जेको असांजो मेजरमेंट वारो स्केल आहे, इन में असां तक़रीबन खणंदा आहियूं जीअं असांजो +-1 ही परफेक्ट 1 आहे मैथमेटिकल बुनियादनि ते। अहिड़े तरीक़े सां असांखे शयुनि जे माप लाइ प्रीफिक्सिस लॻाइणियूं पवंदियूं आहिनि। ऐं उन्हनि प्रीफिक्सिस जे इस्तेमालु लाइ असां वटि कुझु पॉज़िटिव आहिनि, कुझु नेगेटिव आहिनि। जीअं हीअ आहिनि पॉज़िटिव में, ईअं ई डेसी, मिली, सेंटी, मैक्रो, नैनो, हीअ आहिनि असां खणंदा आहियूं नेगेटिव में। ईअं ई असां इन्हनि खे पॉज़िटिव ऐं नेगेटिव जे मुकमिल मेजरमेंट्स जे लाइ असां जेको आहे मैथमेटिकल बुनियादनि ते जेका मेजरमेंट कंदा आहियूं, उन जे लाइ असां प्रीफिक्सिस इस्तेमालु कंदा आहियूं।